जलाल चांडे जे ॻोठ में हिकिड़ो ग़रीब शख़्स रहंदो हुयो जेको तमामु हिकु लाचार ऐं जेको आहे सो ग़रीब हुयो, जेको पंहिंजी महिनत मज़ूरी करे पंहिंजे घर जो गुज़र सफ़र कंदो हुयो ऐं पंहिंजे घर जो माहौल खे हलाईंदो हुयो। लेकिन अचानक उन जे पीउ जो जेको आहे सो वफ़ात थी वियो ऐं हिन फ़ानी दुनिया खां लाॾाणो करे हलियो वियो। त पोइ उन जो पीउ बि जॾहिं हलियो वियो त छोकिरो उहो यतीम थी वियो ऐं हिकिड़े ॾींहुं अचानक हलंदे हलंदे उन जी अमड़ बीमार थी पई ऐं उन जी माउ जी तबियत जेको आहे सो ख़राब थी पई। त हो ॻोठ जा जेके वॾेरा ऐं जेके चङा मुड़ुस हुया उन्हनि ॾे मदद वठण बि वियो। त दोस्तो ओस पास जे पंहिंजे मिट माइट अज़ीज़नि ॾे ऐं वॾेरनि ॾे मदद लाइ वियो ऐं पुकारियो उन त मुंहिंजी अमड़ चाक कोन्हे, महिरबानी करे मुंहिंजी मदद कयो, मां ग़रीब ऐं मिसकीन माण्हू आहियां। त पोइ खोड़ सारनि मदद पंहिंजे हिसाब सां उन जी कई, लेकिन उहा मदद उन जे लाइ काफ़ी न हुई। त पोइ हिकिड़े शख़्स वटि जॾहिं आयो घुमंदे घुमंदे त उन शख़्स उन खे ॾस ॾिनो त भाउ फलाणी जाइ ते जलाल चांडियो सिंध जो हिकु वॾो फ़नकार आहे, उन जी ओताक ते वञ, उमेदु आहे त जलाल चांडियो तुंहिंजी मदद बि कंदो ऐं तुंहिंजो जेको मसइलो आहे उहो हल बि कंदो। दोस्तो जलाल चांडियो इन जे करे बि मशहूरु हुयो जो जलाल चांडियो पंहिंजे ॻोठ में ओस पास में जेके बि मारवाड़ा ईंदा हुया ऐं जेके बि जलाल चांडे वटि मसइलो खणी ईंदा हुया त जलाल चांडियो उन्हनि जा मसइला हल कंदो हुयो। इन जे करे उन शख़्स उन लाचार ऐं मज़ूर खे जलाल चांडे जो ॾस ॾिनो त बाबा तूं जलाल चांडे ॾे वञ। त पोइ उहो पुछा कंदे कंदे फुल शहरनि ते अची पुॻो ऐं जलाल चांडे जे ॻोठ ते अची पुॻो ऐं जलाल चांडे जी पुछा कई त भाउ फलाणो माण्हू जेको सिंध जो फ़नकार आहे उहो किथे मिलंदो ऐं मूंखे उन सां कमु आहे। त दोस्तो जलाल चांडे जी पुछा कंदे कंदे जॾहिं जलाल चांडे जे ओताक ते पुॻो त जलाल चांडे जे नौकर उन खां हाल वाल वरिता त भाउ छा मसइलो आहे, कंहिंसां मिलंदे? त उन पंहिंजी हक़ीक़त ॿुधाई ऐं जलाल चांडे सां मिलण जो इक़रार कयो ऐं इज़हार कयो त मां जलाल चांडे सां मिलंदुसि। त पोइ जलाल चांडियो घर सुतल हुयो, जलाल चांडे खे सॾु करायो वियो। जॾहिं जलाल चांडियो पंहिंजे ओताक ते आयो त हिन लाचार ऐं मिसकीन शख़्स खे ॾिठो त जलाल चांडे सभ खां पहिरीं उन खे भाकुर पाए मिले करे खट ते विहारे ऐं उन खां चांहि मानी पुछा करे पोइ उन खां हाल वाल वरितईं। त जॾहिं उहो शख़्स हाल वाल ॾींदे ॾींदे जॾहिं रोई पियो त जलाल चांडे जे अखियुनि मां बि ॻोढ़ा किरी पिया ऐं जलाल चांडे उन खे चयो त पुटु तूं रो न, अला मालिका जेका मूंखां ताक़त आहे मूं में त मां उहा तुंहिंजी मदद कंदुसि। त उन टाइम में दोस्तो जलाल चांडे जे खीसे में 5000 जो नोट हुयो त उहे 5000 कढी उन मिसकीन खे ॾिनई। त लेकिन जलाल चांडे उन खे चयो त भाउ इहे 5000 तुंहिंजे लाइ काफ़ी कोन्हनि के, हाणे सुभाणे तूं फलाणे टाइम ते अचिजांइ, मुंहिंजो हिकु महफ़िल आहे हैदराबाद में त मां तोखे गॾु उन ते वठी वेंदुसि उते ऐं उते जेका बि उन महफ़िल में मूंखे पैसा मिलंदा उहे पैसा सभई तोखे मां फ़ी सबीलिल्लाह अलाह जे ख़ातिर ॾींदुसि त तूं वञी पंहिंजे अमड़ जो इलाजु करा। त दोस्तो उहो शख़्स तमामु घणो ख़ुशि थियो ऐं उहे पैसा खणी पंहिंजे अमड़ जी तरफ़ रवाना थियो। राति रहिया ऐं पंहिंजे अमड़ सां हक़ीक़त कई ऐं जॾहिं सुबुह थियो त जलाल चांडे जे ओताक ते अची उहो शख़्स पुॻो त जलाल चांडियो तयारु थी पंहिंजी गाॾीअ में वेही उन शख़्स खे खणी हैदराबाद जी तरफ़ रवाना थिया ऐं उते महफ़िल में ॻाए करे ऐं जेके बि जलाल चांडे वटि पैसा मिलिया जलाल चांडे खे उहे सभई पैसा उन मिसकीन शख़्स खे ॾिनई। हिकु अंदाज़े जे मुताबिक़ 2.5 खां 3 लख रुपया हुया उन टाइम में जेके उन शख़्स खे ॾेई जलाल चांडे उन जी मदद कई। दोस्तो जलाल चांडियो दिलि जो हिकु सखी इंसानु हुयो ऐं जलाल चांडियो तमामु घणी ग़रीबनि जी मदद कंदो हुयो ऐं उहो जेको आहे सो सवाबु ख़ातिर उन्हनि ग़रीबनि जी मदद कंदो हुयो ऐं को बि ॻाल्हियुनि में हिचकिचाईंदो न हुयो ऐं ईअं न सोचींदो हो त भेणा हेतिरा पैसा मां छो थो ॾियां, उहो ईअं ई सोचींदो हो त कंहिं मिसकीन ऐं कंहिं ग़रीब जो कमु थिए। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो, वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो। वॾी